ठारूशाह मां ख़बर आहे अवां ताईं पहुचाए पिया। नसीर अबड़ो जी रिपोर्ट मुताबिक़ त ठारूशाह में रिटायर उस्ताद जो पंहिंजे न्याणी सां गॾु डीओ प्राइमरी नौशरो फिरोज़ जे ॾाढाइनि ख़िलाफ़ एहतिजाज इंसाफ़ जो मुतालबो। रिटायर उस्ताद बशीर अहमद चारण पंहिंजी न्याणी तबिया चारण सां गॾु एहतिजाज कंदे चयो त 4 महीना अॻु मुंहिंजी न्याणी खे पंहिंजी अमर जी जाइ ते फोती कोटा में 11 स्केल क्लार्की जो ऑर्डर मिलियो आहे, पर डीओ प्राइमरी असांजा कागज़ बि हिन महिल ताईं डीसी नौशरो फिरोज़ ताईं पहुचाइण लाइ तयारु न आहे। हिननि चयो त डीओ असांजी सीट पैसनि एवज़ कंहिं ॿिए खे खपाए हाणे रोज़ ऑफिसनि जा पंध कराए रहियो आहे। रिटायर उस्ताद ऐं संदसि न्याणी तालीम जे वज़ीर सैयद सरदार शाह सेक्रेटरी अकबर लगारे ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कंदे चयो त फौरी तौर मामले जी अणधुरी जांच कराए ज्वाइनिंग ॾेई फैलियल बेचैनी ख़तमु कई वञे, न त ॿी सूरत में डीओ नौशरो फिरोज़ जे ऑफिस आॾो न्याणी समेत एहतिजाज कंदुसि।